अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जा महिमान में मां तव्हांजो होस्ट इमदाद अली बलोच। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजा गेस्ट सिंध अवामी फोरम जा जान मोहम्मद जुने जो चेयरमैन आहिनि। साईं तव्हांखे प्रोग्राम में असां वेलकम था कयूं। महिरबानी। सिंध जे कहिड़नि अहम मसइलनि ते जेको सो तव्हां सियासत करे रहिया आहियो? बुनियादी तौर ते सिंध अवामी फोरम गुज़िरियल 3 सालनि खां वठी मुसलसल जदोजहद जे मैदान में आहे। बुनियादी तौर ते जॾहिं रेप जा केस ॿारनि सां वधीक शुरू थिया हुआ, कादिर सियाल ऐं रुख़साना सियाल जो मशहूरु किस्सो आहे GOR कॉलोनी जो, उन इशू ते असां तमामु ज़बरदस्त जदोजहद कई ऐं सिंध जी तारीख़ में पहिरियों भेरो रेप केस में ATC जो कलम जेको लॻियो उहो सिंध अवामी फोरम जे जदोजहद जे करे लॻो ऐं असां उनखे कैफ़रे किरदार ताईं वठी वियासीं, कोर्टुनि में बि उन्हनि सां हलियासीं। उनखां पोइ बेटनि जो इशू आहे, बैरिया टाउन जो इशू आहे, धारियाबाद गादी जो इशू आहे। मुकमल तौर ते सिंध अवामी फोरम न रुॻी उन्हनि सभिनी जदोजहद में गॾु आहे, पर बैरिया टाउन जी FIR जो असीर पिणु आहियां। अच्छा, कॉम्प्रेस सियासत में नाकाम छो आहिनि? असुल ॻाल्हि आहे त बुनियादी तौर ते जेका पंहिंजो कॉम्प्रेस सियासत जी नाकामी त नथी चई सघिजे। हा, अलबत्ता जेको पार्लियामेंट उनमें ॾोहो आवाम जो आहे या लीडरनि जो ॾोहो आहे? ॾिसो, ॻाल्हि हीअ आहे त आउं उन तरफ़ ई वञा पियो त कॉम्प्रेस सियासत नाकाम कोन्हे। कॉम्प्रेस सियासत खे सॼी सिंध में पज़ीराई मिले थी। असीं सभु हारियुनि मज़दूरनि जी औलाद आहियूं। असां माण्हू वॾेरनि सां अखियुनि में मिलाए बीठा आहियूं। तव्हां गुज़िरियल बल्दियाती इलेक्शन जो मिसाल वठो। इन खां पहिरियां छा थींदो, कॉम्प्रेस सियासत वारा इलेक्शन वारी सियासत खां परे हूंदा हुआ। हथ सां जेका पंहिंजो असां ही मोर्चो जेको वॾेरनि जे हवाले कयोसीं, हीउ पहिरियों मौक़ो आहे जो कॉम्प्रेस त बल्दियाती इलेक्शन में हिसो वठनि पिया, पर उन सां नतीजा कहिड़ा पिया अचनि। तव्हां नवाब शाह जो मिसाल वठो, खटियल सीट उनखे जेका ॿिए ॾींहं ते मुख़्तियार कार जे ज़रिए हारायो थो वञे। निज़ाम में तब्दीली तव्हां कीअं था आणे सघो? ॾिसो, बुनियादी तौर ते निज़ाम में तब्दीली वोट जे ज़रिए ईंदी। आज़ाद सिंध जो हुक्मरान यार मोहम्मद कलोड़े जो चवणु हो त जेसीं ताईं आम माण्हू सियासत न कंदो तेसीं ताईं रियासत जा मामला मुंझियल रहंदा। असां वटि बदकिस्मती इहा आहे त हिन मुआशिरे खे डीपोलिटिसाइज़ कयो पियो वञे त माण्हू सियासत खां परे थियनि। हिते इंपीरियलिस्ट खे क़ाइमु करण जी कोशिशूं पियूं थियनि, पर नौजवाननि में जेको शऊर आयो आहे, तव्हांखे मां रुॻी सोशल मीडिया जो मिसाल ॾियां त इरशाद रांझाणी जो मसइलो थियो, रुॻी ट्वीट हलियो, ट्वीट ते शाराए फैसल बंदि थियो, उनजी FIR दाख़िल थी, अॼु बि रहीम शाह जेल में आहे। तव्हां जो ही बिलाल काका जो मसइलो थियो, हीउ बेसिकली हुयो त नंढड़ो मसइलो, पर हिन एॾी वॾी कॉम्प्रेस जी लहर उभारी आहे जो पठाण ख़ुदि परेशान आहिनि त असांखां हीउ छा थी वियो आहे, असांजो अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। उन जे करे मां सम्झां थो त हीअ सभई शयूं जेके आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि ऐं असीं पूरो ईंदा आहियूं। अक्सर कॉम्प्रेस रहनुमा हिक ॿिए ते जेको सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम हणंदा आहिनि ऐं खेनि क़ौमी जेको सो गद्दारी करार ॾींदा आहिनि। उनजो छा सबबु आहे? ॾिसो, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त डिघी ग़ुलामी माण्हूअ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ज़हनी बीमारियूं बि पैदा करे थी। कॉम्प्रेस क़यादत हुजे, कॉम्प्रेस कारकुन हुजे, असां बि हिन ई मुआशिरे जो हिसो आहियूं। ॿियो, असांजो एग्रीकल्चर मुआशिरो आहे, इन जे करे हिते रवायतूं बि वॾेरप वारियूं आहिनि। असीं भली कॉम्प्रेस सियासत में हुजूं, पर असां पंहिंजे रवैयनि में मुकमल तौर ते जागीरदार आहियूं। असांखे जेको नओं नस्ल पैदा थियो आहे, जेके शयूं अचनि पियूं, उहे इन्हनि सभिनी शयुनि खां मथे पियूं सोचनि ऐं शहरी जेका ज़िंदगी आहे उहा ठहे पई। हीअ ॿाहिराड़ी मां जेका बि तव्हां कॉम्प्रेस क़यादत कढी अचो, उहे सभु ॿाहिराड़ी सां बिलोंग कनि था। उन्हनि ते उन्हनि वॾेरपनि जो जेको असरु आहे हू बि उन्हनि खे ई असर में वठंदा। पर नई सिंध जेका अॼु बि उन में शहरी सिस्टम आहे, पढ़ियल लिखियल माण्हू ईंदा, जॾहिं उहे सिंध जी ॻाल्हि कंदा त इनशा ताला तब्दीली असांखां घणो परे न हूंदी। सिंध जो जेको निज़ाम आहे, हींअर जेको मौजूदा सूरत हाल आहे, त जेके नौजवान उन्हनि खे असां चेंज कीअं था करे सघूं? ॾिसो, तव्हां वटि माज़ी में छा थींदो हो, असांखां ॻाल्हि करण जो को तरीक़ो न हूंदो। हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं वञण जे लाइ असांखे ॾींहंनि जो सफ़र तइ करिणो पवंदो हो। हाणे दुनिया ग्लोबल थी वई आहे, तव्हां खां आङुरियुनि ते परे आहिनि। सिंध जो नौजवान एॾो तेज़ आहे, पंहिंजी धरती सां एॾो कमिटेड आहे। हालांकि तव्हां ॾिसो त सिंधी माण्हू जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे वोट ॾिए थो, उन में बि कॉम्प्रेस जो अंसर शामिल आहे। जेकॾहिं ॿी का वफ़ाक़ी पार्टी पार्लियामानी पार्टी हुजे हा त पीपुल्स पार्टी ईअं मन मस्तियूं न करे हा। उन जे करे सिंध जो माण्हू शऊर में सभिनीनि खां अॻिते आहे। अॼु खां कोन्हे,
बरे सग़ीर जी सॼियूं सियासी तहरीकूं जेके हलियूं आहिनि उन में सिंध नुमाया किरदारु अदा कयो आहे ऐं मुस्तक़बिल में बि सिंध नुमाया किरदारु अदा कंदी ऐं इंशा अल्लाह ताला सिंध जो नौजवान हिन सॼी बरे सग़ीर जी क़यादत कंदो। बिलाल काका वारो जेको मसइलो थियो या अहिड़ा ॿिया जेके सिंध में मसइला थियनि था उन्हनि खे कीअं था ॾिसो तव्हां? ॾिसो, बिलाल काका जो जेको मामिलो थियो आहे उहो पंहिंजो निज क़ौमी बुनियादनि ते आहे। इनखे कंहिं बि लसानी तज़ाद जो हिसो न बनायो वञे। रियासत तव्हांजे धारे माण्हू खे मुसलसल पाकिस्तान ठहण खां वठी 47 खां वठी अॼु ताईं ॿाहिरां आयल पनाहगीरनि खे उन्हनि अकोमोडेट कयो आहे। तव्हांजो मुहाजिर हुजे, तव्हांजो बिहारी हुजे, तव्हांजो बंगाली हुजे, तव्हांजो अफ़गानी आहे, तव्हांजो ॿियो पनाहगीर पठान आहे, सॼी दुनिया जा जेके लोधियल माण्हू आहिनि। इवन हाणे जॾहिं शेख रशीद वज़ीर दाख़िला हो त उन चयो त जंहिं माण्हू वटि पैसा आहिनि उहो पैसा खणी अचे, असां उन्हनि खे शहरियत ॾींदासीं अची कारोबार कनि। हाणे जॾहिं उन्हनि जो कंहिं हसब नसब जी ख़बर कान्हे, कंहिं ॻाल्हि जी ख़बर कोन्हे का, उन्हनि माण्हुनि खे तव्हां हिते अकोमोडेट कयो था ऐं धरती धणियुनि खे तंग था कयो, उन्हनि खे तव्हां सोड़ो था कयो। बाबा तव्हां असांखे पंहिंजो भाउ छो नथा मञो? असीं हिन मुल्क जा ख़ालिक़ आहियूं। हिन मुल्क खे सिंधी माण्हुनि ठाहियो आहे, साईं जीएम सद ठाहियो आहे, असांजे वॾनि गॾिजी ठाहियो आहे। तव्हां असांखे पंहिंजो हिसो मञण जे लाइ तयारु न आहियो। तव्हांखे असांजी धरती त खपे थी, असांजा रिसोर्सिस त खपनि था, पर असांजी क़ौम नथी खपे। इहा जेसीं ताईं तव्हां पंहिंजी रवश तब्दील न कंदो त हिकिड़ो न हज़ारे बिलाल काका जहिड़ा मसइला थींदा ऐं पोइ ही जेको मुल्क आहे उहो इंतिहाई खाना जंगी जी तरफ़ वेंदो। असीं नथा चाहियूं त मुल्क में को ख़राबो पैदा थिए। असीं हिन मुल्क खे ठाहींदड़ आहियूं, हिन मुल्क खे संवारणु चाहियूं था। तव्हां ॾिसो त गुज़िरियल 30 साल पहिरियां जेकॾहिं असां पोइ ते वेंदासीं, असां सभु ॿाहिराड़ी सां बिलोंग कयूं था, त असां वटि अरब साॻोरा ईंदा हुआ। असां वटि जॾहिं ताज़ा फसल लहंदा हुआ, सारियूं लहंदियूं, स्पेशली असां चांवर जे इलाइक़े सां वाबिस्ता आहियूं, त असां वटि हिकिड़ा अरब ईंदा हुआ। असां उन्हनि खे पीर जो टोयो करे जॾहिं असां बटाई कंदा आहियूं त हिकिड़ी छली कढंदा आहियूं, चवंदा आहियूं त हीउ पीर जो टोयो आहे। उहो असां उन्हनि खे ॾींदा हुआसीं, सॼो साल उते वञी उहो खाईंदा हुआ। पोइ वरी जॾहिं फसल लहंदा हुआ त असां वटि ईंदा हुआ। अरबुस्तान जे अंदरि जॾहिं तेल निकितो त सॼी दुनिया जा माण्हू कमाइण जे वास्ते, रोज़गार जे वास्ते उते सऊदी था वञनि। असां वटि अरबुस्तान खां वधीक तेल आहे, असां वटि गैस आहे, असां वटि कोयलो आहे, असां वटि समुंड आहे, असां वटि ज़रई ज़मीन आहे। सभिनी शयुनि हुअण जे बावजूदि अॻे असां चवंदा हुआसीं असां इस्प्रो जे गोरी जे लाइ परेशान आहियूं, पर हींअर त असां 2 वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहियूं। इलाज खे त असां छॾियोसीं। तव्हांखे मां 2 हफ़्ता पहिरियां सोशल मीडिया जी रिपोर्ट थो ॿुधायां त कराची जहिड़े शहर में, शाह टाउन में, हिकिड़ी छोकिरी पंहिंजे नंढड़े भाउ खे खणी अचे किचिरे जे ढेर ते उछलाए वई। माण्हुनि हुन खां पुछो त बाबा तव्हां हीअ छा पिया कयो? चई असां 7 ॾींहंनि खां वठी असां वटि मानी न आहे, हीउ ॿारु बुख ते रड़ियूं पियो करे, मुंहिंजी माउ चयो आहे त हिनखे उछलाए अचु, मन को सुखियो घराणो खणी वञे त हीउ पेट भरे मानी त खाईंदो। इहा हालत हिननि सिंध जी कई आहे। हालांकि सिंध खे कुदरत ग़रीब न कयो आहे, हुक्मराननि जे पॉलिसियुनि ऐं हिन मुल्क खे हलाईंदड़नि हिन मुल्क जो खानो ख़राबु कयो आहे। पाण पढ़ियल लिखियल माण्हू जॾहिं हिन इक़्तिदार जा धणी थींदासीं, जॾहिं हिन पोज़ीशन ते पहुचंदासीं त सिंध जी सूरत हाल इंशा अल्लाह ताला सऊदी खां बहितर हूंदी। जीअं अॼु सॼी दुनिया जा माण्हू हिते कमाइण जे लाइ अचनि था, पर इलीगल था अचनि। इन्हनि खां तव्हां भली उन्हनि खे कारोबार करण जी इजाज़त ॾियो, पर उन्हनि खे वर्क वीज़ा ॾियो। जीअं सऊदी अरब जे अंदरि या दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे अंदरि उन्हनि जा कफ़ालत कंदड़ आहिनि, तीअं सिंध जे माण्हुनि जे नाले ते उहो रोज़गारु हुअणु खपे। कंहिं बि धारे बिहारी, बर्मी, बंगाली या अफ़गानी जे नाले ते को कारोबार हुअणु न खपे। इन सां छा थींदो, तव्हांजी इनकम बि वधंदी ऐं हुननि खे बि अहसासु थींदो त असीं हिन धरतीअ ते धारे आहियूं, कारोबार जे लाइ आहियूं। पर बदबख़्ती हिते इहा आहे त हुननि सां इहो रवश रखण जे बजाए हुनखे अच्छे कार जो मालिक करे था छॾनि त बाबा हीअ सॼी सिंध तव्हांजी आहे, जीअं वणेव तव्हां भींग कयो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो कल्याण न्यूज़ लाइ। असां सां गॾु जेको सो सिंध अवामी फोरम जा जेको सो चेयरमैन मौजूदु हुआ। वॾी महिरबानी तव्हांजी। प्रोग्राम अॼु जा महिमान में पंहिंजे होस्ट इमदाद अली बलोच खे ॾींदो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।